मेहड़ में जिले इंतजामिया ऐं खुराक खाते गडियल कार्रवाई करे ज़ख़ीरो कयल कणिक जूं हज़ारें बोरियूं हथ करे गोदाम सील करे छॾिया। मेहड़ में असिस्टेंट कमिश्नर अली ज़फर मेमन, मुख्तियारकार मेहड़ अब्दुल लतीफ पठान, फूड इंस्पेक्टर मोहम्मद इसाक मक्सी ऐं ॿियनि गडियल कार्रवाई कंदे नानक राम राइस मिल, लजपाल राइस मिल, सरवर नूनारी राइस मिल ऐं ॿियनि मिलनि ते छापा हणी कणिक जूं हज़ारें बोरियूं हथ करे वरतियूं, जॾहिं त वापारी गुलाम सरवर चांडियो जी माशाला राइस मिल, हिकु कारखानो ऐं हिकु गोदाम खे सील कयो वियो। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर मेहड़ अली ज़फर मेमन ॿुधायो त खुराक खाते रेवेन्यू खाते जी गडियल कार्रवाई दौरान नानक राम राइस मिल तां 7000 कणिक जूं बोरियूं, विकी कुमार फर्टिलाइज़र वटां 800 कणिक जूं बोरियूं, सरवर नूनारी राइस मिल मां 3000 बोरियूं ऐं गुलाम सरवर चांडियो वटां 3000 कणिक जूं बोरियूं हथ करे हिकु कारखाने जो गोदाम सील कयो आहे। हुन चयो त ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़ वापारियुनि खिलाफ़ कार्रवाई करे रहिया आहियूं। सरकार पारां मिलियल टारगेट हर हाल में पूरो कयो वेंदो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।